अज बियो ॾींहुं थियो मुंहिंजो वात पटियो पियो अज बियो ॾींहुं थियो मुंहिंजो वात पटियो पियो अज बियो ॾींहुं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नाला खुशां सखी मुंहिंजो हिकिड़ो कलामड़ो ॿुध। अज बियो ॾींहुं थियो मुंहिंजो वात पटियो पियो अज बियो ॾींहुं थियो मुंहिंजो वात पटियो पियो सखी अज फ़कीर खे का अलाह जे नाले ते दहड़ी ॾे। माफ़ कर फ़कीर। या माफ़ करण जी तव्हांखे अॼुकल्ह वॾी पिट पजी वई आहे। या माफ़ करे करे मुंहिंजा पैसा अलाए केतिरा ॻोठारनि ॾे थी विया आहिनि। तरस घुरंदो सान पर उहो ॾींहुं अचे ये हड़ई पैसा वठी ॿ टे मेयूं धारींदुसि कटी डारे जो जा दुकान खोलींदुसि तरक़ी कंदुसि। अरे छा थो चईं? चयो मेन माफ़ कर। अस्सलाम वालेकुम। चेरनि में फासी आऊं चेरा जरा सभु असांजे घाटे में। बाबा साईं हिकिड़ो कलामड़ो ॿुध। ओ सजण साईं ओ मिठा माण्हू ओ फ़कीरनि जी पारतड़ी थई ओ फ़कीरनि जी अदा पारतड़ी थई। वियो हलियो लॻे थो इहो फार्म ते कुकड़ खपाइण जो छा जेको तो मिले माफ़ कर पोइ भला घर में पिना छा। बाबा हिननि खां पुछ त सही त ही केर आहिनि कंहिंजा माण्हू आहिनि ऐं असां खां एतिरो जबरी पोहरियो छो था कराइनि। ज़रीना करे त करे छा तूं एतिरी ॿार बि नाही ममड़ी। जो तोखे ख़बर नथी पए तो पोरियो छो था कराइनि। इने मोए दोस्त की दरिया खाने बहादुर जा माण्हू हूंदा ॿियो कंहिंजा माण्हू हूंदा। मीरा तू हाणे इए समझ त हिते खून बहा में खजी आई आहीं। आई छला थी ॻाल्हाई चुप करे वेही कम कर ॾियाई न फे। ज़रीना करे त करे छा। चाची ज़रीना बात करण खां मुड़ी नथी ॾिसी नथी ये बला सामू हथियार खयूं बीठी आ। भाजाई तू पंहिंजी भी बेइज्जती कराईंदी ऐं असांजी भी बेइज्जती करी चुप करे कम नथी वई करी। हा दा पलिया हूं त ॼणे ते वेठो तू कोटू तो हलाई न बेइज्जती थी थिए। माई सफ़ा का निर्जी आई बात वण का नथी मुड़ी ख़ामोश थी कम कयो न त वण में टेकींदो सांव। माण्हू त खातन में रही रही हिरणनि जूं करप्शन था कनि। सियासतदाननि जी त वॾी ॻाल्हि आहे। कैसा पे ॻाल्हायो पंहिंजे मुंहुं? अरे पंहिंजे मुक़दर सां थो ॻाल्हायां ॿियो कंहिंसां थो ॻाल्हायां। सियासत कयूं आहे तॾहिं बि चङो इन ज़मींदारी में मिलियो छा आहे ख़र्चनि में पूरा। माण्हू त कूड़ियूं सियासतियूं करे करे कखपति मां लखपति थी विया। असां उते ई उते बहुत ही हो करप्शन करण भी हिकिड़ो आर्ट आहे। तव्हां त सॼी उमिरि में सिखी कोन सघिया आहियो। तव्हांखे त बाबा इहो करप्शन करण अचे ई कोन पर जेकॾहिं कयो हा पिटंगा फाथल हुजो हा। अड़े हेॾे
पैसो ॾाढी बुरी शइ थई। तोखे कहिड़ी ख़बर, उहा मूंखे ख़बर आहे जो मूं सॼी उमिरि अछो मथो करे छॾियो आहे। पैसो जंहिं वटि बि आहे न, सम्झो न वटि सभु कुझु आहे। पुट, इहो पहाको कोन ॿुधो अथई, जंहिंजी गुंदीअ में दाणा, हुननि जा चरिया बि सियाणा। हाँ बाबा साईं, बराबर इहो तव्हां सही था चओ। पर बाबा साईं, शहमीरी जो माना छा थियो? मूं अॼु बि वकील सां ॻाल्हायो आहे शहमीर जी ज़मानत जे बाबति। पुलिस सुभाणे शहमीर खे कोर्ट में पेश कंदी ऐं इंशाअल्लाह पोइ हुनजी ज़मानत बि थी वेंदी। हाँ बाबा साईं, हाणे शहमीर खे आज़ाद थियणु घुरिजे त कुझु मुंहिंजी बोरियत बि ख़तमु थिए। ऐं बाबा साईं, मुंहिंजो टेंशन बि लही वेंदो। हा साजिद पुट, शहमीर खे मां ज़मानत ते हाणे ज़रूर आज़ाद कराईंदुसि। ज़रीना करे त करे छा, ॼमार गुज़री वई आहे, पर अहिड़ा दोस्ती न ॾिठासीं न ॿुधासीं। ज़ालिमनि खे त को काका ई नथो अचे। सॼो ॾींहुं ढोरनि वांगुरु था कमु कराइनि, मानी वरी बसर सां था खाराइनि। ज़रीना, चिप करे वेही खा, शुक्र करजो इहा बि मिले ई थी। ईअं सम्झ त तूं जेल में आहीं, हिते कैद आहीं। कैदीअ जी मर्ज़ी हलंदी आहे छा त हू छा खाईंदो? बाबा, जेकॾहिं कंहिं ॾोह कयो हुयो त चाचा हाशिम कयो हुयो। असां कहिड़ो ॾोह कयो आहे जो असांखे खणी हिते कैद कयो अथनि? बाबा, मुल्क में को राणो राणी बि आहे या सफ़ा अंधो आहे? बाबा, तू हिननि मुंहनि सां ॻाल्हाए छो नथो? असांखे फितल सितल ई पटाटा आणे ॾिन, असां पाण पचाए खाईंदासीं। बाबा, सॼी उमिरि असां कॾहिं बि बसर सां मानी न आहे खाधी। ससी, तूं ॾिसजाए, मां हितां भॼी वेंदसि, मां अहिड़े ज़ुल्म में कोन रहंदसि। ओ ईअं मीरा, तूं का मुड़सी कर, बाक़ी इन अधे पले मां त सिज ई न उभरंदो। इन खां त मायूं ई भलियूं आहे न। अदी मीरा, मूंखे पाण सां गॾु वठी हलजाए। मूंखे हिननि बदमाशनि खां ॾाढो भउ थो थिए। हट करे वेही मानी खाओ। छाते गुड़ कयो अथव त कढा वञ फेर। हट करे वेही मानी खाओ। खाते गुड़ कयो अथव त कढा वञ फेर। हा हा, ठारायो बि बोड़ पुलाव था, माठ करे खाओ। मोआ दोस्त की तहां आयो केर? सॼो ॾींहुं था कमु करायो ऐं हिक वेले जी जेका मानी था ॾियो उहो बि बसर सां। बुढ़ा, सम्झा पंहिंजे माइन खे, घणो वात न हणनि ऐं पंहिंजी बेइज़ती न कराइनि। हा, हूअं त सॼो ॾींहुं वॾी इज़त था कयो। साईं, हरूभरू असांखे बि इएं न सम्झे। असां सोननि जा क़दरदान आहियूं, पर छा कयूं, हुकुम जा गुलाम आहियूं। ॾिसां त कुझु आहे, कोई खणी अची तोखे ॾियां थो। शुक्र आहे अञा मुल्क में कदुर आहे। ममड़ी, तू बि तो ॻाल्हाई आ। चाची, मां छा ॻाल्हायां? इहो सॼो ॾमर जेको गिरियो आहे न, इहो सिर्फ़ तुंहिंजे ई करे थियो आहे। अञा चई थी त मां छा ॻाल्हायां? बहादुर जा माण्हू अथई इहे, तू ॻाल्हाईंदीअ न त वधीक ख़्याल रखंदा। न चाची न, हे माण्हू बहादुर जा न आहिनि। जेकॾहिं इहे बहादुर जा माण्हू हुजनि त मूंसां अहिड़ी नकुसत न कनि हा।
तो कोई कंहिंजा माण्हू आहिनि ममड़ी खोले नथी ॿुधाई ॿियो बि को मजनू अथई छा? ज़रीना खुदा जे वास्ते पंहिंजे नवात खे लगाम ॾे, ॾिसी कोन पई त असां अॻई कहिड़े अज़ाब में आहियूं। हा दा पलिया मूं बस कई, सच चवण जो त ज़मानो ई कोन्हे, ज़रीना करे त करे छा? तो फकीर पो हलऊं रेस अनवर जे पासे। मुर्शिद साईं मुंहिंजी सलाह वठो त रईस अनवर जे पासे हलण असांजो ठीक न रहंदो। रईस अनवर विढ़ंदे देर न कंदो, हरू भरू गंद में हली छो पऊं। अवां मुर्शिद आहियो, जॾहिं अमुर कयो त हुनखे सबक सेखारिजे। बस लोग फकीर असां नथा चाहियूं त ज़मीन जे ख़ातिर अल्लाह जे ज़मीन ते फसाद फैलायूं। न त बाबा मुरीद चवनि था मुर्शिद साईं असांखे सिर्फ़ अमुर कयो, असां पाण था रेस अनवर खे ॾिसूं। पर मुर्शिद साईं हाणे कुझु न कुझु करणो पवंदो, न त घाड़ वाह वारियूं ज़मीनूं असां खां सम्झ वयूं। रेस अनवर जी ख़बर अथव न? हा सम्झो। ठीकु आहे बाबा, जेको रब खे मंज़ूर कुझु कयूं था। हक़ मुर्शिद, बरहक़ मुर्शिद, मुंहिंजा सच्चा मुर्शिद। जमीर खान तुझी हाई कोर्ट ज़मानत कई आहे ऐं हाणे तूं आज़ाद आहीं। बाक़ी तव्हां ॼाणो सरदार शाह ज़मान खान ॼाणे। अचे हिन कागज़ ते सही कर। सूबेदार साहब, शाह ज़मान सां असां पाणे मोड़ींदासीं। फिलहाल त मुसीबत टरी वई। पुलिस जे कैदी बणजण खां घर जो सुकून सुठो आहे। बाक़ी जे शाह ज़मान अञा बि बाहि ॿारण जी कोशिश कई त हुनखे टारण जी कोशिश कंदासीं। ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। वरी महिरबानी। साईं दादा। अस्सलाम वालेकुम बाबल साईं। वालेकुम अस्सलाम। वे साईं दादा वे बाबा। साईं दादा केड़न सोचन में गुम हुए? हाँ? बाबल साईं सोचूं पे त सूबेदार सुखियो ॾाढो नीमक हराम निकतो। छो क्या क्यों है ना सूबेदार सुखे? या वरी का अड़ी हरकत कई थई छा? बाबल साईं दिलावर ऐं हाशिम मूंखे ॿुधायो त कोन, पर बाबल साईं मूंखे लॻे थो हाशिम ऐं दिलावर सां पुलिस ॾाढो विढ़ी आहे। छा छा चई? पुलिस हाशिम ऐं दिलावर सां विढ़ी आहे? इन सूबेदार सुखे जो एतिरो दिमाग़ ख़राब थी वियो आहे जो मुंहिंजे माण्हुनि सां थो विढ़े? साईं दादा मोबाइल कार्ड नंबर मिलायो न जो, नंबर मिलाए सुखे जो। बाबा साईं खे वञो पई। ओके दे। हेलो 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 के छॾ। सूबेदार सुखिया अरे तुझे दिमाग में फेरी अची वई आहे या तुझे दिमाग में तिन वेठल आहे? सरदार साहब छा मूंखां का ग़लती थी आहे छा? अच्छा मासूम ॿार आहीं
जो मुखों पुछी थो तो सरदार साईं का गलती थी आ, गलती ना पर गलतान थियो आ तो खां गलतान। मूंखे ॿुधाए मुंहिंजे माण्हुनि सां छो विड़ियो आहीं, छो उन्हनि खे धक्का हयां अथई? सरदार साहब, मां उन्हनि सां विड़ियो न आहियां। अव्हांखे त ख़बर आहे इहे ॿई माण्हू आदि ॾोहारी आहिनि। दरिया ख़ान जे क़त्ल खां अलावा हिन इलाइक़े जा काफ़ी ॿिया बि ॾोह थिया आहिनि। थोरी घणी उन्हनि खां तफ़्तीश कई अथमि। तफ़्तीश कई थई? हाँ, तफ़्तीश। अड़े जॾहिं मूं न तोखां तफ़्तीश कई त इहा जेका जिस्म ते वर्दी पातल अथई न, इहा वर्दी पातल न हूंदई। इहा वर्दी लाहे गिचीअ में विझंदो साए ऐं फोड़ड़े वारा टप ॾियारींदो साए। समझे छा तो पंहिंजो पाण खे? तफ्तीश तो करे मुड़स साईं दादा। साईं दादा जी बाबर साईं। जेकॾहिं ॿीहर सूबेदार सुखियो हाशिम ऐं दिलावर ते सिर्फ आंगुर खणे न, सिर्फ आंगुर खणे तो मूंखे जरूर ॿुधाइजा। शराफत जो वक्त ही न रहियो आहे। हाज़ुर बाबर साईं। साईं दादा तू भी ज़माने जो उथियल वठल माण्हू आई। ॾिस न, जॾहिं हमरा पाण क़बूलदार आहिनि त पोइ उन्हनि सां विढ़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे? साईं दादा मूंखे त ईअं थो लॻे त हिन सूबेदार सुखे बहादुर वारनि खां पैसा वरिता आहिनि, पैसा। ऐं पैसा बि इन्हीअ करे वरिता अथई त जीअं हाशिम ऐं दिलावर खे धक हणी ऐं उन्हनि खे ॿुधाए त मूं पंहिंजो कमु कयो। मुखालिफ़नि खां पैसा वठी मुंहिंजे ई माण्हुनि सां थो विड़े। छा सूबेदार सुखे मूंखे एतिरो कमज़ोर सम्झो आहे जो मुंहिंजे ई माण्हुनि खे धक थो हणे? पर बाबर साईं, सूबेदार सुखे हाशिम ऐं दिलावर खे जंहिं ॾोह में गिरफ़्तार कयो आहे उन ॾोह जी हू क़बूलदारी कनि था त पोइ विढ़ण जो छा मक़सदु आहे? साईं दादा जेकॾहिं मां न चाहियां हा ऐं कानून जो एतराम न कयां हा त सॼे ज़िले जी पुलिस मिली करे बि हाशिम ऐं दिलावर खे क़बूलदारी न कराया। हाँ बाबर साईं, ईअं त आहे। हाशिम भाउ छा थियो आहे? एतिरी सारी रात थी वई, आराम नथो अचई छा? दिलावर अलाए छो उणकण वधी वई आहे। घर में खेर कोन्हे। मूंखे लॻे थो त बहादुर वारनि कुझु न कुझु ज़रूर कयो हूंदो। हाशिम भाउ, बहादुर में एतिरी जुरत ई न आहे जो तुंहिंजे घर ॾांहुं निहारे ऐं सरदार साईं जे हूंदे इहो सोचण बि बेकार। त पोइ हफ़्तो थी वियो आहे, घर ॾांहुं का ख़ैरियत जी ख़बर न आई आहे। दिलावर अधो पलियो मिलण छो नथो अचे? हाशिम भाउ, इहा ॻाल्हि थोरो मुंझारो पैदा करे त चाचो पलियो मिलण छाजे करे न आयो आहे। ॿियो त मूंखे लॻे थो साईं दादा खे ख़बर हुई, पर असां ॿिन्हिनि खां
लिकाए पियो ॾिसां थो ताईं कंहिंखे मोकिलियूं ख़बर लहण जे लाइ। बगन तूं माफ़ कजे दलाल भाउ, अचण में देर थी वैसे त मथां को बि कोन्हे, पर सोचियमि त पुलिस आहे, नोड़ीअ मां नांग ठाहींदे देरी नथी करे। बगन ॿी ॻाल्हि ॿुध, ॻोठ त ख़ैर आहे न? बस हाशिम भाउ, हाणे मुल्क में ख़ैर नाहे रहियो, मुल्क असली ॿरियो पियो आहे। बगन अधो पलियो त तोखे ॾिसण में आयो हूंदो न? यार 2-3 ॾींहं थी विया अथसि, हेॾां असां सां मिलण बि न आयो आहे। छो हाशिम भाउ, तोखे ख़बर नाहे छा? न बगन छा थियो आहे? टंडन जी